Warm and heartily welcome at Chetan Effort YouTube channel. Thanks for watching my video. प्यारे दोस्तों, अचो त पाण जेको हींअर PSC ऐं JSC जे लाइ गवर्नमेंट ऑफ सिंध अनाउंस करे थी पोस्टूं, उनमें जेको मैथ जो पार्ट आहे उनमें हिकिड़े कुझु बेसिक शयूं आहिनि जेको तव्हांखे कुझु उनमें सेखारियां थो ऐं उनखां पोइ प्रैक्टिस कंदा रहियो। जंहिंजो का सवाल हुजे उहो कमेंट। अच्छा, अॼु जो पंहिंजो टॉपिक आहे परसेंटेज। इन लफ़्ज़ मां मुराद आहे पर मां मतिलबु आहे मैथ में ईंदो आहे पर अपान 2/3 इन्हें चइबो आहे पर। ठीक है। सेंट जी माना आहे 100 हिस्सों। पर सेंट माना 100 हिस्सो 100 पार्ट्स। ठीक है। तो परसेंटेज में मुराद थियो कंहिं बि शइ जो 100 पार्ट्स 100 हिस्सा करणा आहिनि कंहिं बि हिकु शइ जा, उनखे चइबो आहे परसेंटेज। परसेंटेज मालूम करण लाइ हिकिड़ी निशानी यूज़ थींदी आहे या ही बराबर आहे 1/100। इनके चइबो आहे परसेंटेज। ॿुधायो उन जो 5% घणो आहे? 500 जो 5% घणो आहे? त 5% पहिरियों उनखे 100 हिस्सा करणा आहिनि। उनखे 100 हिस्सा करियो, 2 ॿुड़ी वीह, जवाब घणो आयो? 5। माना हिकिड़ो पार्ट जेको आहे उन 1% जेको आहे उहो 5 रुपया आहे। 100 हिस्सा करण सां हिकिड़ो हिस्सो मिलियो उहो 5 रुपया आहे। पाण खे मालूम घणो करणो आहे? 500 जो 25% मालूम करियो। ठीक है। त पाण छा कंदासीं? इन 5 खे ज़रब कंदासीं 25 सां। हिकिड़ो सैकड़ो आहे, 1% बराबर आहे 5 जे, त उन जा 25% घणा थिया? 125। ये थियो जवाब मुंहिंजो। 500 जो 25% थियो 125। फॉर एग्जांपल ॿियो मिसाल हूंदा, हिकिड़ा होल नंबर हूंदा आहिनि जेके चइबो आहे फ्रैक्शन जा क़िस्म आहिनि। उहे फ्रैक्शन में छा लिखंदा आहियूं पाण? हिकिड़ो हूंदा न्यूमरेटर ऐं डिनोमिनेटर। न्यूमरेटर मथे नंबर चइबो आहे ऐं हेठे नंबर चइबो आहे डिनोमिनेटर। ठीक है। अच्छा, हिनखे कंहिं बि होल नंबर खे उनखे अपान में लिखण सां उहो थी वेंदो आहे फ्रैक्शन। कंहिं बि होल नंबर खे, फॉर एग्जांपल 5 नंबर आहे, उन 5 जा आउं चवां थो 3 पार्ट करियो, माना 5 रुपए खे 3 ॼणनि जे विच में विरायो, त उनखे चइबो आहे फ्रैक्शन। कंहिं बि नंबर खे इक्वल पार्ट्स में तक़सीम करण खे, डिस्ट्रीब्यूट करण खे फ्रैक्शन चइबो आहे। फ्रैक्शन खे कंहिं बि नंबर फ्रैक्शन लिखणो हुजे, उनखे पाण परसेंटेज में ज़ाहिर करणो हुजे, त पाण छा कंदासीं? उनखे 100 सां मल्टीप्लाई कंदासीं। छो परसेंटेज जी माना आहे 100 पार्ट। त ही घणा थिया? हिकिड़ो इन खां अॻु में बेसिक शयूं ॿुधायां जंहिंमें बुनियादी शयूं पढ़िबियूं आहिनि, उहो पढ़िबियूं आहिनि अलजबरा में। अलजबरा में ईअं हूंदो आहे, हिकिड़ा नंबर आहिनि 0 1 2 3। ठीक है। अच्छा, 0 खां वठी 1 ताईं, 1 खां वठी 2 ताईं, 2 खां वठी 3 ताईं, हिन जे विच में हज़ारे नंबर आहिनि। कंहिं बि होल नंबर जे विच में केतिरा ई नंबर आहिनि ऐं उहे नंबर 2 क़िस्म जा हूंदा आहिनि। हिकिड़ा हूंदा आहिनि रेशनल, ॿिया हूंदा आहिनि इरेशनल। सिंधी में चइबो आहे नातिक अदद ऐं गैर नातिक अदद। नातिक अदद ऐं गैर नातिक अदद। पाण छा था करियूं? हाणे में कुझु फ्रैक्शन जा नमूना आहिनि, उहे पाण खणंदा। कंहिं जे विच में, फॉर एग्जांपल आउं लिखां थो 1 ऐं 2 जे विच में, ॿुधायो नंबर घणा आहिनि, या 0 खां वठी 1 ताईं नंबर घणा आहिनि। ये होल नंबर आहिनि 2, 1 0 ऐं 1 जे विच में। 0 खां पाण अॻिते वेंदासीं त हिकिड़ो नंबर ईंदो, सभिनी खे ख़बर हूंदी, इहो नंबर आहे 0.5। 0.5 खे डेसिमल में 0.5 ऐं फ्रैक्शन में लिखो 1/2। माना कंहिं शइ जो अधु, हिकु जो पाण अधु कयोसीं, अधु ताईं पहुतासीं। वरी हिन अधु जो अधु पाण करियूं था त जवाब मिले थो पाण खे 2.5 0.25। ऐं इन खां वरी हिन जे विच जो अधु करियूं था त जवाब मिले थो 7.5। ठीक है। त ये डेसिमल पॉइंट भी लिखियल है, इनके फ्रैक्शन में की लिखबो 1/4, 1/2 ऐं 1/3/4। ठीक है। ये पहिरियों हिस्सो है, 4 हिस्सा कया आहिनि पाण। 0 खां वठी 1 ताईं कंहिं बि शइ जा 4 हिस्सा कया आहिनि। उन जो पहिरियों जेको पार्ट आहे 1/4, ॿियो पार्ट आहे 1/2 ऐं टियों पार्ट आहे 3/4। ठीक है। त इन साॻी खे पाण परसेंटेज में लिखंदासीं त माना 1/4 आहे कंहिं शइ जो चोथों हिस्सो खयो आहे, त ॿुधायो उन में घणा आहिनि
परसेंटेज घणो खयो आहे 100 सां मल्टीप्लाई करियो 100 डिवाइड बाय 4 घणो थियो 25%। माना इन सॼे जो पाण ही 25% खयो आहे 25% हर हिकिड़ो हिस्सो 25% बराबर है 25% ही त 25% ही त ही घणा थिया 50%। 50% वरी 25% प्लस करियो त घणा थिया 75%। ही थियो 75%। 75 में वरी 25% प्लस करियो त घणा थिया 100 पूरो। माना ही पूरो 1 जेको आहे पंहिंजो 100% आहे। 1 जो 25% घणो थियो 1/4, 50% घणो थियो 1/2 ऐं 75% घणो थियो 3/4 चो 1/2 चो 1/4 चो। ही इन फ्रैक्शन में लिखल, ही इन डेसिमल पॉइंट में लिखल। ठीक है। अच्छा इन खां अलावा ॿियूं बेसिक शयूं ॿुधाईंदो जेके 10% मालूम कयो 75 जो त पाण पहिरीं छा कंदासीं परसेंटेज माना कंहिं बि शइ जा 100 हिसा करणु। त ही नंबर आहे पहिरीं जा 100 हिसा कयो 100 पार्ट कयो 100 पार्ट्स कया 100 पार्ट्स में हिकिड़ो सादो सिंपल डिवीजन ॿुधाईंदो। अगर कंहिं बि नंबर जे हेठि फॉर एग्जांपल ॾिसियो कंहिं बि नंबर जे ये नंबर है गोबर अवांखे केरु चवे 10 सां डिवाइड कयो 10 सां डिवाइड कयो त सिर्फ़ ऐं सिर्फ़ हिन जी पॉइंट जेका आख़िर में हूंदी आहे उहा हिकिड़ो नंबर टिपी ॿिए नंबर ते वेंदी। सिर्फ़ हिकिड़ो नंबर 10 सां डिवाइड करण सां हिकिड़ो नंबर क्रॉस कंदी। अगर अवांखे केरु चवे 100 सां डिवाइड कयो त ही जेका पॉइंट आहे आख़िर में जेका पई आहे उहा ॿ अधु टिपी अॻिते वेंदी। हिते जवाब सिर्फ़ ही लिखबो। अगर अवांखे केरु चवे 1000 खां डिवाइड कयो त ही नंबर सिर्फ़ 3 नंबर अॻिते वेंदी। की फॉर एग्जांपल ही लिखियो नंबर सेम 1000 सां डिवाइड कयो त पॉइंट हिंदी हिते आहे हिन में 3 ज़ीरोज़ आहिनि त ही 3 नंबर अॻिते वेंदी 1 2 3 हिते पॉइंट ईंदी त जवाब सिर्फ़ ईंदो। ही शॉर्टकट मेथड आहे कहिड़ी शइ मालूम करण लाइ त 10 सां 100 सां 1000 सां को बि नंबर डिवाइड कीअं ईंदो सिर्फ़ ऐं सिर्फ़ पॉइंट जेका आहे उहा पंहिंजी जॻह मटाईंदी। ॿियो सभु साॻी आहे। अगर इन साॻी जॻह खे पाण मल्टीप्लाई में करियूं त बि सिंपल आहे सभा। फॉर एग्जांपल 15 खे मल्टीप्लाई करियो 10 खां त जवाब सिर्फ़ ऐं सिर्फ़ हिन में हिकिड़ो सिफ़र जो इज़ाफ़ो थींदो ॿियो कुझु बि कोन थींदो। अगर चवे 100 सां मल्टीप्लाई करियो त सिर्फ़ 2 ज़ीरो वधंदा। अगर चवे 3 सां 1000 सां ज़रब करियो त सिर्फ़ 3 ॿुड़ियूं वधंदियूं। को बि नंबर ॿी का बि शइ कोन्हे सिर्फ़ ज़ीरो जो वधाउ थींदो मल्टीप्लाई में ऐं होॾां छा आहे नंबर जो हिकिड़ो डिवाइड में घटाव थिए थो डिक्रीज़ थिए थो हिते इंक्रीज़ थिए थो ज़ीरो सिर्फ़ ज़ीरो जे करे। ठीक है। त साॻे नमूने सां हिते कंहिं नंबर खे 100 सां डिवाइड करणो आहे त छा कंदासीं ही जेका पॉइंट हिते लास्ट में आहे इहा 2 नंबर अॻिते हिन नंबर जे अॻियां किरंदी त छा थींदो जवाब 0.75 हिन पॉइंट जे अॻु में ही ज़ीरो ॾियो चाहे न ॾियो का वैल्यू कोन थी रखे ही पॉइंट जेका इहा वैल्यू रखे थी। फॉर एग्जांपल आउं जेके चवां ही घणो आहे 5000 आहे 5000 छो आहे छो त हिन पॉइंट हिते आहे। अगर पॉइंट ही इते लिखी छॾियां त छा थियो 500 थियो वरी साॻी पॉइंट हिते लिखी छॾियां त घणो थियो 50 थियो पॉइंट हिते रखां त 5 थियो सिर्फ़ वैल्यू जेका ठाहे थी वधाए थी नंबर खे उहो सिर्फ़ पॉइंट वधाए थी। ठीक है। त यादि रखिजो हिन पॉइंट जे अॻियां ज़ीरो ॾियूं या 2 खां वधीक ज़ीरो ॾियूं का फ़र्क़ु कोन पवंदो सिर्फ़ ही पॉइंट लाज़मी आहे। ठीक है। त छा कयो पहिरीं 10% कढणो आहे पाण खे 75 जो पहिरीं 75 खे 100 सां वंड कयो जवाब आयो पंहिंजो 275। हाणे घणो मालूम करणो आहे 10% मालूम करणो आहे 10% मालूम करण मां ॿुधायो त 10 खां ज़रब करण सां छा थींदो सिर्फ़ ऐं सिर्फ़ पॉइंट हिन पासे हिकिड़ो अॻिते वेंदी ऐं 10 सां डिवाइड करण सां हिन पासे पॉइंट वेंदी ऐं मल्टीप्लाई करण सां पॉइंट वेंदी हिन पासे त छा थींदो जवाब ईंदो सिर्फ़ ऐं सिर्फ़ ही किथे जवाब हो 2 ते वेई 2 ते ईंदी ये थे जवाब सिंपल। ठीक है। वरी ॾिसी वठो मूं तव्हांखे छा चयो कंहिं बि नंबर खे 10 सां डिवाइड करण सां पॉइंट हिन पासे अचे थी। अगर इन साॻे नंबर खे डिवाइड करियूं था घणो थींदी त ही जेका हिते पॉइंट हुई उहो पॉइंट हिकिड़ो अॻिते वञे थी त माना हिते ज़ीरो अची वेंदो माना पॉइंट हिते आहे पहिरीं 5 ते हुई हाणे 10 सां मल्टीप्लाई करण सां पॉइंट हिनजी हिते वेंदी त जवाब छा थींदो जवाब थींदो 850। ही आहे सिंपल मल्टीप्लिकेशन ऐं डिवीजन कंहिंजी 1 खां पोइ जेतिरा बि ज़ीरो अचनि उन लाइ डिवीजन ऐं मल्टीप्लिकेशन। ठीक है। त पाण छा मालूम करणो 75 जो 10 सैकड़ो घणो थियो 7.5 इन नमूने सां ॿियो मिसाल खणंदा जंहिंमें फ्रैक्शन में नंबर लिखियल आहिनि। ठीक है। अच्छा फॉर एग्जांपल
अब हाणे नंबर मिलियल आहे हिकिड़ो 2/3 त ॿुधायो हिन खे परसेंटेज में चेंज कयो, डेसिमल पॉइंट में चेंज कयो, मिलियल कंहिं में आहे फ्रैक्शन में मिलियल आहे। फ्रैक्शन मींस कंहिं बि नंबर जा इक्वल पार्ट्स कयो, होल नंबर में लिखियल हुजे, अपान में लिखियल हुजे, हिन खे चइबो अपान। ऐं हिन खे लिखण जो नमूनो जेको आहे आहे ही पार्ट्स जेको आहे मेथड आहे वो डिवीजन मेथड आहे। असल में ही डिवाइड लिखियल आहे, माना 2 खे डिवाइड करियो 3 खां, त छा कंदासीं 2 डिवाइड बाय 3 छा कंदासीं 2 नंढो नंबर आहे 3 खां, त पहिरीं नंबर ते पॉइंट दी, पॉइंट अचण छा थींदो हिन जेका वैल्यू जेका आहे न उहा वधी वेंदी, ही यूनिट में लिखियल आहे, ही 10 में अची वेंदो, त घणो थींदो हमेशा वैल्यू वधाए थो ऐं वैल्यू घटाए थो सिर्फ़ 0 आहे, जेको वैल्यू कंहिं नंबर जी घटाए थो या वधाए थो। त हाणे घणा थिया, ही 20 थिया, हाणे 3 जो टेबल लगाए हिनखे घणा चल लॻो 6 टाइम अब बचिया। अच्छा ही थी वेंदी रिमाइंडर, इंग्लिश में जेको रिमाइंडर, सिंधी में जेको पाची, माना कंहिं बि नंबर खे पाण छा करियूं 20 रुपया आहिनि उनखे 3 ॼणनि जे विच में विरायूं था, त पहिरीं छा कंदासीं पाण उनखे 6 रुपया ॾिना टिनी खे, 6 हिकिड़े खे ॾिना, 6 ॿिए खे ॾिना, 6 टे खे ॾिना, त टोटल घणा थिया ही थिया 18 रुपया, बाक़ी टोटल 20 रुपया हुआ, 2 रुपया बची विया, इनखे चइबो आहे पाची बची विया। हाणे छा करिणो आहे डेसिमल पॉइंट खां पोइ हिकिड़ो हिते 0 फ्री में पाण वठी सघूं था। हिन डेसिमल पॉइंट अचण खां पोइ हिते नंबर भले केतिरा ई दफ़ा हुजे, हर स्टेप वाइज भले माना अॻिते वेंदासीं त हिन पॉइंट जे करे हिकिड़ो 0 मुफ़्त में वठंदा वेंदासीं हर स्टेप में। अगरि हिते पॉइंट पाण खे 2 नंबर 2 0 खपनि था त हिते पाण खे 0 ॾियणी पवंदी, हिन पॉइंट जे करे हिते 0 फ्री मिली वेंदी, अगरि 2 खपनि त 0 त पाण हिते 0 ॿी ॾेई पोइ हिते 0 वठंदो, इहो डिवाइड जो तरीक़ो, ठीकु आहे। इहो रूल आहे, हिते पाण खे खपे सिर्फ़ु हिकिड़ो 0 त छा थींदो वरी 6 टाइम इहो हलंदो रहंदो, वरी 6 टाइम ॾिसो हलंदो रहंदो, माना ही अहिड़ी डिवाइड आहे जेको कॾहिं बि पाछी 0 कोन थी ॾे। इन डिवाइड खे चइबो आहे नॉन टर्मिनेटिंग। यादि रखिजो डिवाइड जा 2 क़िस्म आहिनि, हिकिड़ो आहे टर्मिनेटिंग, ॿियो नॉन टर्मिनेटिंग। जेको टर्मिनेटिंग हूंदी आहे उनमें ही लिमिट थी वेंदा आहिनि, माना फाइनाइट थी वेंदा आहिनि, ही इनफाइनाइट हलंदा रहंदा 6 6 6 6। इन सादो मिसाल आहे, अवां खे चवे 1 खे डिवाइड करियो 3 खां त छा थींदो ही 3 3 हलंदो रहंदो, सॼी ज़िंदगी वेही करे जवाब पाछी जेका 0 कोन ईंदी, ठीकु आहे। इनखे चइबो आहे नॉन टर्मिनेटिंग, छा चइबो आहे न खुटंदड़, नॉन टर्मिनेटिंग। ऐं जंहिंजी पाछी 0 अची वञे, रिमाइंडर 0 थी वञे, उनखे चइबो आहे टर्मिनेटिंग। हिकिड़ो टर्मिनेटिंग जो मिसाल ॾियां तव्हांखे, ठीकु आहे, हिते ध्यानु ॾियो टर्मिनेटिंग जो मिसाल समझी वञो। डिवाइड जा 2 क़िस्म आहिनि, हिकिड़ो टर्मिनेटिंग है, नॉन टर्मिनेटिंग। टर्मिनेटिंग में छा थींदो आहे मुंहिंजो पाछी 0 थी वेंदी आहे, नंबर माना पूरो विरहाइजी सघे थो, माना पाण वटि 20 रुपया आहिनि ऐं 2 ॼणनि विच में विराईंदासीं, सॼी ज़िंदगी उनखे इक्वल पार्ट में विराईंदा रहो, पाछी कॾहिं 0 कोन ईंदी, पोइ कुझु न कुझु बची वेंदो, वरी उनखे विराइणो पवंदो। हाणे पाण ॾिसां टर्मिनेटिंग आहे, टर्मिनेटिंग में छा ॻाल्हि आहे सिंपल हिते 18 लिखी ॾियां, 2 सां डिवाइड करणो आहे, 6 खां 18 इहा थी पाछी 0, जंहिंमें रिमाइंडर 0 थी वञे, जवाब 0 अची वञे, ठीकु है, ऐं ही नंबर खुटी वञनि, उनखे चइबो आहे टर्मिनेटिंग। टर्मिनेटिंग सिंधी में चइबो आहे ख़तम थींदड़, इंग्लिश में चइबो आहे टर्मिनेटिंग, सिंधी में चइबो आहे ख़तम थींदड़, ठीकु है। त छा कंदासीं पाण पहिरीं 2 खे डिवाइड कयो 3 सां, त जवाब छा आयो 3 3 3। अच्छा हिकिड़ो ॿियो रूल आहे, पॉइंट खां पोइ अॻे वधि में वधि 4 नंबर लिखी सघो था, इहे मैथ जो रूल आहे, त हिन पॉइंट खां पोइ वधि में वधि 4 नंबर लिखी सघो था, ठीकु है। 4 खां घटि बि न लिखणा आहिनि, वधीक को लिखणा आहिनि, को उनजी वैल्यू कोन रखणु, ठीकु है। अच्छा ॿियो पॉइंट वारा क़िस्म नंबर ही हूंदा आहिनि, हिकिड़ा हूंदा आहिनि रिपीटिंग, थोरो रिपीट करणो हले साॻी बि, ठीकु है। पाण वटि एग्जाम्पल छा हो 2/3 खे पाण डिवाइड कयो त जवाब छा आयो 0.66। हाणे हिन साॻी खे शॉर्टकट में मेथड ॿुधायां थो त ही नंबर फ्रैक्शन में जेको लिखियल आहे उनखे पाण परसेंटेज में कीअं लिखंदासीं, सिंपल एंड सिर्फ अब 100 सां मल्टीप्लाई कयो, 100 सां मल्टीप्लाई करण जवाब छा आयो मथे 2 सां मल्टीप्लाई 100 200 ऐं 3 आयो, हाणे डिवाइड कंदासीं जवाब ईंदो 66.66 आंसर ईंदो, इन जेको आहे ही थियो परसेंटेज, सिंपल ई वर्ण आहे, फ्रैक्शन में लिखियल हुजे 100 सां मल्टीप्लाई करे जवाब लिखो और अची वियो परसेंटेज, ठीक ओके।